नाज़रीन असी इन वक्त मौजूद आहियूं शाह बिलाल नूरानी जे सालाने उर्स मुबारक में। हिन वक्त असी सैयद ईसन शाह मस्त सैयद उम्मेद अली शाह लकियारी जे आस्थाने ते मैखाने ते मौजूद आहियूं। असां सां फ़कीर अब्बास अली उर्फ सुभान अल्लाह फ़कीर नुकरत जंहिंजो ताल्लुक़ त खिपरे सां आहे, मगर ही अलस्ती फ़कीर आहे। राग रंग सां ॾाढो चाह अथसि ऐं 24 कलाक झुमंदो रहे थो। हुन सां त ॻाल्हि ॿोल कंदासीं। सूफ़ी रंग में तव्हां कीअं पेर पातो, कीअं तव्हांखे ख़्यालात साईं इहा महिरबानी फ़कीर सादिक बम्बरे जी, जो महिरबानी इहो थियो जो ज़वार बि मुंहिंजो मौला ईअं साईं ग़ुलाम दर्श लकियारी साईं वटि वेठा आहिनि, उन सां गॾु वञी ज़वार थियासीं मौला जो। उन जे लाइ फ़कीर बैत ॾिनूं त आहे इन ॻाल्हि में सॼो जग जहान, त कादिर जे कुदरत जी कंदी आहे कान, लकियारी लाल ते थियो मौला महिरबान, पोइ बख़्शी ॾोह बम्बरे खे तूं त सादिक जा सुबहान, पोइ अमुंड जी ईमान आहियूं तुंहिंजे आसिरे। पोइ जेको इन आसिरे में पोइ अहिड़ा महबूब सैयद आबदाल सैयद नूरानी नूर ते हाज़िरियूं हीअ अलाह खणी मूं ते कर्म कया आहिनि। मूं सां मूं पिन लतीफ़ सरकार चयो अची भोराई में भाल कया। वरी एजाज़ साईं चयो त रोज़े धणी जे रंगिया कोड़े कई काढोड़, पोइ लखी लाल आबदाल थिया ऐं जान पसंदी जोर, पोइ खाओड़ी उता खोड़ आशिक थिया। एजाज़ चवे सखी लाल कलंदर मौत ही नूरानी नूर है, हर भला दूर है। हितां ईंदे वेंदे रुगो लाउतन जा ईंदे वेंदे तव्हांखे नारा ॿुधण में ईंदा ऐं नज़र अल्लाह न्याज़ हुसैन, जिते किथे नंगर न्याज़ फ़कर ही अलस्तब रुबकुम जा आवाज़ आहिनि। ऐं अल्लाह साईं तव्हांखे इन गाज़िन इन नूरानी नूर ऐं सभिनी जी जेके बि आया हिते पांधीअड़ा जेके ॻोठनि में आहिनि उन्हनि खे अलाह अलाह जो हबीब करे, मोहम्मद आले मोहम्मद जे सदके इन बचन सूदो अलाह सभिनी खे आबाद करे। सुभान फ़कीर साईं किथे किथे भला दौरा कया, करबला खां सवाइ ॿिया किथे? साईं करबला खां पोइ वियासीं इराक मौला शाम में, पोइ जहिड़ो कर 5 रातियूं उते हुआसीं। पोइ वरी आयासीं नजफ़ में सरकार में, पोइ नजफ़ में 2 रातियूं नजफ़ में। पर इहो जेको बि सुबुह जो सवेर असांखे उहो सालार उथारींदो, इहो चिमटो गॾु शाम जूं केस्टूं आहिनि नचण जूं उते जो। वरी ईरान में जॾहिं सुभान अल्लाह साईं ग़ुलाम दर्जा जो ॿियो असांजो दोस्त हो बचल मरियात लाहौत ई अलाह हुनखे जन्नत नसीब कंदो। पोइ जेको उहो वरी नंढड़नि लाइ पखी वठी आयो त साईं चयो त हल त यार फ़कीर तूं बि हल त पाण वठी अचूं। पोइ चिमटो जो हथ में आहे, मां हुते मौला रज़ा जी निमाज़ पढ़ी ॿाहिरि कलंदर ई धमाल पढ़ंदोसि, बसि धमाल पढ़ी। साईं चयो त हल हल बाज़ार में वियासीं। बाज़ार में जो चिमटो पटको बदिलो चिमटो वॼायोसीं त माण्हू फोटुनि कढंदा 20-25 माण्हू 30 गॾिजी विया। एसि तक पुलिस वारा रुगो चयूं सुभान अल्लाह, अॻिते वठी विया। दुकान वारो अॻियां गॾियो हलियो ऐं मुंहिंजो मौला त साईं वारा ॾिठा पोयां ग़ुलाम दर्जा वारा आशिक़ हुसैन जा बादशाह ऐं माशूक पोटो साईं राजी खानानी जो फ़ुकरा जो सरताज। ऐं असांजो बसि क्या कहूं तारीफ़ मैं हैदर हुसैन की, वाली विलायत दो जहां सिर्फ़ दर हुसैन की। पोइ चिमटो खणी जो आयासीं त वरी पुलिस वारनि पोइ कलंदर जा नाला कंदो 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 आयो त हुन नेठि चिमटे मां हथ कढी मूंखे चयईं सुभान अल्लाह ईरान कानून ममनून, ईरान हुजूम ममनून, पर कलंदर सिंध पाकिस्तान सुभान अल्लाह सखी लाल कलंदर। जिते किथे लालन जो लाल, सिंध में वञ ॿाहिरियनि मुल्कनि में वञ त कलंदर किबरिया आहे। उहे नूरानी नूर ई हैरत न आहे पंहिंजी कुदरत पाण ई ॼाणे। मां त हैरत में हैरान आहियां यार, अलाह तोखे आबाद कंदो। नाज़रीन अब्बास फ़कीर तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, तमामु सुहिणे अंदाज़ सां हुन पंहिंजो सूफ़ियाणो जेको असुंग आहे उन हवाले सां ॿुधायो, कीअं आयो सूफ़ियाणे रंग में, किथे किथे दौरा कया। ऐं वरी असीं कंहिं ॿिए सूफ़ी रागी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। एसी ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अलाह।